नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर जे सिंधी विभाग मां कल असां BA पार्ट 3 में रखियल दर्सी किताब उछल मां मज़मून आराम हराम आहे जवाननि खे ललकार जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें लेखक ख़ासि करे हिंदुस्तानियुनि खे इहा सिख्या थो ॾिए ऐं इहा हिमत थो ॾियनि त तव्हां जवानी माणियो ऐं जवान थियो, सुस्ती छॾियो ऐं ॿुढापे जा लक्षण छॾे छॾियो। छो जवान सां मतिलबु उमिरि सां न आहे, जवान सां मतिलबु हिते ज़िंदा दिलीअ सां आहे, कमु करण जी शक्तीअ सां आहे ऐं पंहिंजो पाण खे हिन समाज लाइ, हिन देश लाइ, पंहिंजे परिवार लाइ झोके छॾण जी शक्तीअ सां आहे, जेको असां जवाननि में ॾिसूं था। पर अॼु जे युग में जेको आहे जवान सुस्त थी रहिया आहिनि ऐं कमु करण खां डिॼनि था ऐं आराम पसंदि वधीक थी विया आहिनि। इन ते तंज कसंदे लेखक चवे थो त जवाननि खे त वधीक डुक डोड़ करे ऐं कमु करणु खपे ऐं उन्हनि खे वधीक चुस्त दुरुस्त रहणु खपे ऐं इन जे बारे में उदाहरण ॾिना अथई महात्मा गांधी ऐं जवाहरलाल नेहरू जा। अॼु असां अॻियां पढ़ूं था लेखक हिन मज़मून में उन जा ॿिया कहिड़ा वीचार आहिनि। लेखक अॻियां चवे थो त ईश्वर पाण गीता में आख्यो आहे त हे पार्थ, मूं लाइ टिनी लोकनि में कुझु बि न आहे जो मां करियां, न कि मूंखे कुझु बि प्राप्त करिणो आहे जो मूंखे अॻे ई प्राप्त थियल न आहे। तॾहिं बि मां कर्म करियां थो। जेकॾहिं मां आलस रहित थी कर्म न करियां त हे पार्थ, सभु प्रकार आदमी मुंहिंजी हलत हलंदा। जे मां कर्म न करियां त ही लोक नास थी वञनि ऐं वरन संकृता जो ॾोहारी थिया ऐं हिन प्रजा जो हानिकार थिया। गीता जो ॾिहारी पाठ कंदे बि जे असीं आराम तलब थियूं ऐं कम खां वहूं वञूं त चइबो त असीं पापी आहियूं ऐं अभागी आहियूं। जेकी खाऊं पिया था सो आराम करे था खाऊं। असांजो आलस ॾेखारे थो त असांजो मग़ज़ ख़राबु आहे, दिलि जी धड़क दॿियल आहे। जंहिं उमिरि में सम्झ न अथऊं तंहिं में स्वाभाविक कम ते चुटियल था रहूं। नंढड़ो बालक जेको वक़्तु जाॻे थो सो हथ पेर पियो हलाए ऐं पाण फतकाए ऐं लोको आराम हराम आहे। आराम ऐं हराम खां बचो। हिकु घड़ी बि अजाई न विञायो, उथो कमु करियो। पर जॾहिं बालक अवस्था मां लंघे पार था पऊं ऐं सम्झ वारा था थियूं तॾहिं असांजे मन ऐं हृदय ते पर्दो पइजी वञे थो ऐं पंहिंजे कर्तव्य खे विसारे आराम ऐं विश्राम जी ॻोल्हा था करियूं। लेखक हिन मज़मून में गीता जो उदाहरण ॾींदे भॻवानु श्री कृष्ण पार्थ खे सम्झाईंदे चवे थो त मां चाहियां त मां त सर्वशक्तिमान आहियां, मूंखे वटि सभु कुझु आहे। अहिड़ी का शइ कोन्हे जेका मूंखे प्राप्त करणी आहे या अहिड़ो कुझु कमु कोन्हे जेको मां पलक झपकंदे ई चाहियां उहो न थिए। तंहिंखां पोइ बि मां सभु कम हिकु उदाहरण ठाहिण लाइ, हिकु उदाहरण थियण लाइ सभु कम पाण अवतार वठी करियां थो ऐं ताकी इंसान मुंहिंजे कर्मनि खे ॾिसी, मुंहिंजी हालत खे ॾिसी उनजो अनुसरण कनि। अगरि मां ईअं न कयां त हीउ संसार रुकिजी वेंदो ऐं सभु मुंहिंजो उन आलस जो ई अनुसरण कंदा ऐं हीउ संसार मूंखे ॾोही सम्झंदो। इन रीति गीता में बि लिखियलु आहे त आराम हराम आहे, असांखे कर्म करिणो आहे, कर्म खे महानता ॾिनी वई आहे। अॻियां लेखक ॿुधाए थो जीअं नंढड़ो ॿारु बालकपण में पियो हथ पेर थो हलाए ऐं तकिड़ा तकिड़ा हथ पेर थो हलाए, पर जीअं वॾो थिए थो हिकु उमिरि खां पोइ उहो आराम पसंदि थींदो थो वञे ऐं हर वक़्तु विश्राम जी ॻोल्हा में रहे थो। अॻियां लेखक लिखे थो, ईअं न आहे त इंसानु हिकु मशीन या कल्ह आहे जा 24 ई कलाक हली सघंदी ऐं उनखे आराम जी घुर्ज न आहे। हिकु आराम हलाल आहे जंहिं बिना इंसानु ढही पवंदो ऐं जो कुदरत असांखे पाण ई पहुचाए थी ॾिए। निंड जहिड़ो मेवो मिठाई सृष्टिअ में कोन्हे ऐं जंहिं इंसान जी निंड नथी अचे तंहिं जहिड़ो दुखी इंसानु ॿियो को ॻोल्हियो लभंदो। साॻिए रीति कसरत करण खां पोइ या योग जे आसननि खां पोइ अहिड़े आराम जी सख़्तु ज़रूरत आहे या नब्ज़ ऐं नसुर खे ढिलो करे ऐं छिक दूरि करे। किन माण्हुनि खे आराम ईंदो आहे पोड़े मटाइण मां, जीअं प्रधानमंत्री ग्लैडस्टन खे आराम ईंदो हो पार्लियामेंट मां मोटी कुल्हाड़ी खणी वणनि
जे दाड़ुनि कटण मां। उहे नमूना आराम जा हलाल आहिनि, बिल्कुलु घुर्बल आहिनि ऐं उन्हनि बिना नितारो कोन्हे। पर इहो आराम जो आलस जी पैदाइश आहे या निराशा मां उत्पन्न थो थिए या कंहिं कमीअ या कमज़ोरीअ जो नतीजो आहे, तंहिंखे अखोड़णु ई वाजिबु आहे। उहो आराम एतिरे क़दुरु त हराम आहे जो उन ई मां हल्को बदन बि ॻौरो थी पवंदो ऐं जेकी खाइबो पीबो सो लूणु पाणी थी लॻंदो। चुस्त दिमाग़ बि ढिलो थी वेंदो ऐं मग़ज़ु पोड़ो थी वेंदो। रोशनी दिलि ते कारे ॼमी वेंदी ऐं अंदर जा उमंग दॿिजी वेंदा। प्रकृतिअ जे 3 गुणनि सत रज तम मां सभु कंहिं खां किरियल गुण आहे तम जी छाया। असां ते अहिड़ी न पइजी वेंदी जो असांजा पुञ बि पाप जी सूरत अख़्तियार कंदा ऐं बल ऐं पराक्रम असां वटां मोकिलाइण बिना हली वेंदा। लेखक अॻियां हिन मज़मून में चवे थो त ईअं न आहे त इंसानु हिकु मशीन आहे, हिकु कलपुर्जो आहे, हिकु का अहिड़ी मैकेनिकल शइ आहे जेका 24 कलाक पई हलंदी, उनखे आराम खपे ई कोन। आराम ज़रूरी आहे ऐं लेखक चए थो त उहो कुदरत इंसान खे पाण ई थी ॾिए। निंड जेकी आहे उहा अहिड़ी सुठी मिठाई आहे, भॻवान जी कुदरत जो अहिड़ो हिकु सुठो इंसान खे जेको आहे तोहफ़ो आहे, जेको अगरि कंहिंखे निंड जी बीमारी हुजे, निंड नथी अचे त उनखां वधीक ॿियो को उनखे ॾुख कोन्हे। उहो पाण सभु सम्झूं था, सभु ॼाणूं था त निंड केतिरी न ज़रूरी आहे, पर उहो हलाल आहे आराम, पर हिकु लिमिट ताईं। अगरि को ॾींहं में 5-6 कलाक निंड करे थो ऐं बाक़ी समय पंहिंजो कर्म थो करे, लेख थो लिखे, जेको यात्री आहे यात्राऊं थो करे, हर को मतिलबु पंहिंजे अनुसार कर्म खे महत्व थो ॾिए, त उहो आराम जेको 6 कलाक निंड करे थो उहो हलाल आहे। योगी आहिनि, कसरत करण वारा आहिनि, उहे पंहिंजो कसरत करण खां पोइ योग करण खां पोइ कुझु समय लाइ आराम कनि था ताकी उन्हनि जी नब्ज़ूं जेके आहिनि उहे उन्हनि जी छिक दूरि थिए, उहे रिलैक्स में अचनि, त उहो आराम हलाल आहे। घणेई माण्हू पोड़ियो मटाइण सां बि आराम प्राप्त कंदा आहिनि। उन में हिकु उदाहरण लेखक ॾिनो आहे त जीअं प्रधानमंत्री गैलिस्टेड हो, उनखे आराम पार्लियामेंट मां मोटंदो हो त हू पेड़ पौधनि जी सुरक्षा कंदो हो, उन्हनि मां किना पता खणी कढंदो हो ऐं बाग़बानी कंदो हो, त उनखे उन में आराम मिलंदो हो। तीअं ई घणेई माण्हू थोरो देरि कमु करे पंहिंजो कर्म करे पोइ थकिजी पवंदा आहिनि त के बाग़बानी कंदा आहिनि, के वरी समाचार पत्र पढ़ंदा आहिनि, के वरी थोरो घणो मनोरंजन कंदा आहिनि, त उहो आराम हलाल ॿुधायो वियो आहे। पर अहिड़ो आराम जेको असांजे शरीर में आलस पैदा करे, निराशा उत्पन्न करे या असांजे कर्मनि ते असरु विझे, उहो आराम हराम आहे। असां रुगो सॼो ॾींहुं हिकु पलंग ते वेही रुगो खाऊं पीऊं त असांजो मोटापो वधंदो वेंदो। असां सभिनी खे ॼाण आहे त अहिड़ो आराम कहिड़े कम जो। उन सां असांजो न सिर्फ़ु शरीर बेडोलो थींदो, पर दिमाग़ बि अगरि चुस्त दिमाग़ आहे त उहो सुस्त थी पवंदो। सोचणु सम्झण जी ॾींहों पोइ ॾींहुं शक्ति घटि थींदी वेंदी आहे, शरीर में ॿियूं घणेई बीमारियूं लॻंदियूं वेंदियूं आहिनि। इन करे अहिड़ो आराम लेखक हराम ॿुधायो आहे। अॻियां लेखक चए थो त भारतवासियुनि खे त ख़ासि तरह दिलि सां हंडाइणु खपे त आराम हराम आहे, छाकाणि आज़ादीअ जे ज़माने खां अॻु असांजो दारो मदार हो गुरुनि आकाउनि ते, पर हींअर सॼी जवाबदारी असां ते आहे। अथाह कमु करिणो पियो आहे। क़ौमी इमारत अॾणु का सुथरी ॻाल्हि न आहे। हिन समय हर कंहिं नर नारीअ खे कम में जुंबी वञणु खपे ऐं लज़त ऐं अशरत, आलस ऐं आराम, थक भञण ऐं मोकलुनि खे फिटी करे यक तनो यक मनो यक दिलि थी कंहिं क़ौमी कार्य में जुआन थी पकोड़जी वञणु खपे। मज़मून जे अंत में लेखक जेको आहे उहो पंहिंजो भारतवासियुनि खे सिख्या थो ॾिए त असां लाइ त आराम जेको आहे उहो सख़्तु हराम आहे, छाकाणि आज़ादीअ खां अॻु असां ॿियनि जा ग़ुलाम हूंदा हुआसीं। असां जेको कंदा हुआसीं ॿियनि लाइ कंदा हुआसीं, उन्हनि जी ख़िदमत कंदा हुआसीं ऐं ॿियनि जा मुंहं तकींदा हुआसीं त उहे असां लाइ कुझु कनि। पर हींअर आज़ादीअ खां पोइ असांजी जवाबदारी तमामु वधी वई आहे। असांखे ॾाढो घटि समय आहे ऐं कम ॾाढा करणा आहिनि। क़ौमी इमारत अॾणु का सुथरी ॻाल्हि कान्हे, का सवलो कमु कोन्हे। इन में ॾाढा कशाला, ॾाढियूं महिनतूं
करणियूं थियूं पवनि। असांखे थक भञण जो, आराम करण जो समय ई कोन्हे। असांखे तन मन धन सां जवान थी करे ऐं दिलि सां जवान थी करे असांखे क़ौमी कार्यनि में जुंबी वञणु खपे, ताकी असांजे देश जो, असांजे समाज जो, असांजे परिवार जो जेको आहे उहो उत्थान थिए ऐं असां विकसित थियूं। धन्यवाद। अॼु एसि ताईं। सुभाणे असां इन ई किताब जे ॿिए मज़मून हिकु अजीब लुफ़्त जे बारे में पढ़ंदासीं। धन्यवाद।